अल्लाह मिठा बेशक तुंजी हर शय खां मथां ताकत आ। जंहिं हाल में जंहिंखे रखे साईं कंहिंखे न पुछण जी इजाज़त आ। जंहिं हाल में जंहिंखे रखे साईं कंहिंखे न पुछण जी इजाज़त आ। मखलूक समूरीअ जा मालिक इंसान लखे ख़ल्क़े ख़ालिक हर कंहिं जा मुहांडा ॿिया ॿिया ऐं हर शख़्स जी बीबी आदत आ। हर कंहिं जा मुहांडा ॿिया ॿिया ऐं हर शख़्स जी बीबी आदत आ। अल्लाह मिठा बेशक तुंहिंजे हर शय खां मथां ताकत आ। महबूब मुहम्मद मिठड़े ते हर नेमत तो तकमील कई। महबूब मुहम्मद मिठड़े ते हर नेमत तो तकमील कई। ऐं चूंड सहाबा सोहना ॾिना तिन लाए रज़ा जी बिशारत आ। अल्लाह मिठा बेशक तुंहिंजे हर शय खां मथां ताकत आ। जंहिं हाल में जंहिंखे रखे साईं कंहिंखे न पुछण जी इजाज़त आ। किन खे थो रहाए बंगुलनि में ऐं किन खे रहाए कखड़नि में ऐं हाकिम पंहिंजी हिकमत सां ही अजीब कई तो वरासत आ। जंहिं हाल में जंहिंखे रखे साईं कंहिंखे न पुछण जी इजाज़त आ। के ऐश जी उम्र गुज़ारनि था के नीर अखियुनि मां हारनि था। के ऐश जी उम्र गुज़ारनि था के नीर अखियुनि मां हारनि था। के ख़ुशियुनि में था खिलंदा वतन ऐं किन जी ॾुखायल हालत आ। के ख़ुशियुनि में था खिलंदा वतन किन जी त ॾुखायल हालत आ। जीअं रिज़्क़ अमीर पया खाइनि मिसकीन बि कोन बुखिया आहिनि। के राहत जी था निंड करनि किन खे न निंड जी सराहत आ। हाले जवी सैफुल्ला तुंहिंजो रब शुक्र करे थो हर दम पियो। हाले जवी सैफुल्ला तुंहिंजो रब शुक्र करे थो हर दम पियो। तक़सीम खुदाया तुंहिंजी ते बसि राज़ी रहण बि इबादत आ। तक़सीम खुदाया तुंहिंजी ते बसि राज़ी रहण बि इबादत आ। अल्लाह मिठा बेशक तुंहिंजी हर शय खां मथां ताकत आ। जंहिं हाल में जंहिंखे रखे साईं कंहिंखे न पुछण जी